हैदराबाद में मुक़रर सरकारी कामोरन शहर अंदर सिंध के अहम तारीख़ी शख्सियत के नाले से मनसूब थियल चौक जो नालो मिटाए छॾियो आहे। रिपोर्ट कर रहा है नसीर चन्ना। हैदराबाद में सरकारी कामोरन पारां बेहसी लाइलमी सिंध की तारीख़ से मजाक जो एक बियो कारनामो सामो अची वियो आहे। हैदराबाद में मुक़रर कामोरन सिंध की तारीख़ी शख्सियत के नाले से मनसूब गिद्दू चौक जो नालो फेराए गुड्डो चौक रखी छॾियो आहे। कुछ ही वक्त अग हैदराबाद के थधी सड़क ते लगायल सरकारी बोर्ड से गिद्दू चौक लिखण बदिरां गुड्डो चौक लिखियो वियो। उन ही रोड ते गाडो लगाए पोयो कंदड़न खे भी ख़बर है त इन चौक जो नालो छा आहे। गिद्दू चौक पर या त हैदराबाद में मुक़रर सरकारी कामोरा हथ वठी सिंध की तारीख़ से ठठोल करे रहा आहिनि या वरी उहे तारीख़ का वाक़िफ़ ही न आहिनि। न रुगो ही चौक पर पूरो इलाइक़ो दीवान गिद्दूमल के नाले से सदिन का मनसूब है। बोर्ड जो लगो आहे इंसान में तमाम एकड़ी वडी जगह सा ज्यादती कई है। असां सी मुतालबो कयूं था त जेको दीवान गिद्दूराम के नाले से सही बोर्ड लगायो वने, दीवान गिद्दूमल जे चौक के नाले से उते साइन बोर्ड लगायो वने ऐं हिन में जेके मुलवज़ आहिनि जिन जी ये नाइली है जिन सिंध की तारीख़ के मस्क करण की कोशिश कई है। हिननि जेको सो हिस्ट्री जगह है उनके चेंज करने की कोशिश कई है। असीं चवंदा उन्हनि खे भी जेको त कानून जे कटड़े में आंदो वञे। सिंध अंदर दीवान गिद्दूमल के नाले से ब अहम शख्सियतूं थी गुज़रियूं आहिनि। एक दीवान गिद्दूमल जेको कलोड़न के दौर में मुख वज़ीर हो, जंहिंजी कोशिशुनि सां हैदराबाद में सिंधु दरिया ते बंदरगाह क़ाइम थी। उन बंदरगाह के संदसी नाले से मनसूब कयो वियो। जॾहिं त 30 जून 1857 ईस्वी ते जन्म वठंदड़ ॾियाराम गिद्दूमल शहाणीअ जो भी सिंध के इल्म ऐं अदब में वॾो मक़ाम रहियो आहे। हैदराबाद में जन्म वठंदड़ गिद्दूमल केतिरा ई किताब लिखिया। हू हिंदुस्तान के मुख़्तलिफ़ दरसगाहुनि में तइलीम पिराइण बैदि जज जे उहिदे ते फ़ाइज़ थियो ऐं संदसि मुकमिल इंसाफ़ ते ॿधल फ़ैसिला ॾेहां ॾेह मशहूर थिया। अफ़सोस सां चवणो पए थो त न रुगो सरकारी कामोरा पर सिंध जी साञा बि इन ॻाल्हि खां अणॼाण आहे त ही चौक ऐं इलाइक़ो कहिड़े गिद्दूमल जे नाले सां मनसूब आहे। कलोड़न के वज़ीर या शाइर ऐं जज गिद्दूमल के नाले से, पर घणो ख्याल इहो आहे त ही चौक कलोड़न के वज़ीर दीवान गिद्दूमल के नाले से ॼातो सुञातो वञे थो। बहरहाल ॿिन्ही मां शख़्सियत कहिड़ी बि हुजे, हिक ॻाल्हि तय आहे त इन चौक जो वारिस गिद्दू आहे। कैमरामैन यासिर कोराई सां गॾु नसीर चन्ना, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।